इस्लामाबाद में 3 ॾींहनि दौरान 9,959 विगोड़ी गिरफ़्तार, किलाशनकोफ ऐं पिस्टलनि समेत 39 ख़तरनाक हथियार ऐं 200 खां वधीक गाॾियूं हथ। विगोड़नि दौरान 3 रेंजर्स एहलकार शहीद ऐं 71 कानून लागू कंदड़ एहलकार ज़ख़्मी थिया। IG इस्लामाबाद अली नासिर रिज़वी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो, सोचियल सम्झियल मंसूबे तहत दहशतगर्दी कई वई। 26 नवंबर ते वहशाणे अंदाज़ में इस्लामाबाद ते हमलो कयो वियो। एहतजाज ऐं दहशतगर्दी में फ़र्क़ु हूंदो आहे। एहतजाज जी आड़ में दहशतगर्दी खे बर्दाश्त न कयो वेंदो। चीफ कमिश्नर इस्लामाबाद मोहम्मद अली चयो आहे त कानून ऐं रियासत खे चैलेंज कयो वियो। एहतजाज में अफ़गानी बि हुआ जिन खे पकड़ियो वियो आहे। इस्लामाबाद में एहतजाज जो तरीक़ेकार आहे। PTI खे संगजानी में एहतजाज जी आछ कई वई हुई। इस्लामाबाद जा समूरा रस्ता खुलियल ऐं रूट क्लियर आहिनि। KPC गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त हालतूं ख़राब कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन थियणु घुरिजे। इस्लामाबाद में बाहियूं लॻाइण खां बहितर हो त KP जो वॾो वज़ीर कुरम में वञे हा। KP जो सभ खां वॾो मसइलो अमन अमान आहे। हू अली अमीन गंडापुर खे सूबे जी सूरतहाल जे हवाले सां दावत ॾींदो। PTI जी कंहिं बि कॉल ते पंजाब जो अवाम न निकितो। KP हुकूमत वफ़ाक़ ते चढ़ाई कई। घरेलू औरत बुशरा बि 2 ॾींहनि ताईं रोडनि ते घुमंदी रही। PTI कारकुन बीठल रहिया पर बाजी भॼी वई। मौजूदा सूरतहाल में मीडिया अवाम खे सच ॾेखारियो। पंजाब जी इतलात वारी वज़ीर अज़मा बुखारी जी प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी राजधानी में एहतजाज ख़त्म थियण खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। कारोबार जी शुरूआत 100 इंडेक्स में 3600 पॉइंट जी वार। 100 इंडेक्स 99,000 पॉइंट जी सतह पार करे वरियो। गुज़िरियल ॾींहुं 100 इंडेक्स में आयल लात ख़त्म थी वई। तहरीक इंसाफ लाशियन जी सियासत चाहे थी। वफ़ाक़ी गुरु वज़ीर PTI जी ख़्वाहिश पूरी थियण न ॾिनी। बेलारूस जो सदर वफ़द सां गॾु दौरो ते पाकिस्तान आयल हो। अहिड़नि मौक़नि ते एहतजाज जी रिवायत दुरुस्त नाहे। हर अहम मौक़े ते PTI पाकिस्तान खे डील करण जी कोशिश कई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम अहमद जो मीडिया सां ॻाल्हियूं चयाई। एहतजाज में KP जी सरकारी मशीन बि इस्तेमाल कई वई। कानूनी ऐं इख़लाक़ी तौर ते PTI KP में हुकूमत जो हक़ विञाए वेठी आहे। एहतजाज जो मक़सद इहो नाहे त हुकूमत खे यरगमाल बणायो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाद तालपुर खे जेल में विधो वियो। PP त को एहतजाज न कयो। हिक मची समूरे तलाउ खे किनो कंदी आहे। PTI ख़राब पार्टी न हुई, उन जो लीडर ख़राब निकितो। चीन जे सेंट्रल मिलिट्री कमीशन जे वाइस चेयरमैन पारां GHQ जो दौरो। आर्मी चीफ सां मुलाक़ात। ISPR मूजिब मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाक़ाई सलामती जी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। महिमाननि तरफ़ां स्ट्रेटेजिक पार्टनरशिप बाबति पाकिस्तान जे साबित क़दमीअ जी वाखाण। दहशतगर्दी जी रोकथाम लाइ पाक फ़ौज जे पेशेवरानी महारत जी तारीफ़। जिना अस्पताल जे इंतजामिया ज़ाब्तनि ख़िलाफ़ मुक़ररनि वारे केस में सिंध हाई कोर्ट जे आइनी बेंच में जवाब जमा कराए छॾियो। वफ़ाक़ सिंध हुकूमत जे वकील तरफ़ां जवाब भोजपुर भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। मनसब चोलियाणीअ खे गोलियुनि जो खाज बणाए वियो। इलाइक़े में चोलियाणी ऐं बंगलाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में वाक़ियो पेश अचण जा चोबोल।
लाड़काने जी खांगी मेडिकल सेंटर में जंग जे ऑपरेशन बाद मरे जी पासन कीसन औरत फौत पासन जो डॉक्टर अमले मथा गफलत जो इल्जाम एहतजाज गफलत कंदड़ डॉक्टर खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। लबनान और इसराइल विच में जंग बंदी ते अमल शुरू। इसराइली फौज जी लबनानी शहरन के ॾखण लबनान वापस न वञण जी हिदायत। ख़ाबरू इदारे मूजिब हिज़्बुल्लाह जंग बंदी ते बाज़ाब्ता अमल शुरू न कयो। हिज़्बुल्लाह जे सीनियर अमलदार जो चवण आहे त मज़ाहमत खे गैर हथियाबंद करण इसराइल जी तजवीज़ हुई जेका नाकाम थी वई। सकाफत जो ॾियारो वेझो ईंदे ई सिंध जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े कोटनि में सकाफ़ती रंग निर्वार। कोटड़ी जे खांगी स्कूल में इंडिलेटी रंगनि सां रचियल सकाफ़ती तकरीब शागिर्दनि ऐं शागिर्दनि सिंधी गीतनि ते टेबलोस पेश करे तकरीरूं कयूं। राजू खानाणी जे ॻोठ कंडोमला जे प्राइमरी स्कूल में तकरीब में सिंधी गीतनि ते झुमरियूं। धरती टीवी पारां सहब रवादारी वारे सिंध जे उनवान हेठि सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान जी लाड़काणे पासन भरपूर आजियां कई। सकाफ़ती लिबास की खरीदारी उरुस ते शहदाद कोट में भी टोपी रकन की खरीदारी में बाद सियासी समाजी अखबार समेत शहरन पारां सकाफ़त जो ॾियारो धरती टीवी सां गॾु मल्हाइण जो अज़्म। नवाब शाह में सकाफ़ती स्टॉल सिंगारजी विया।